अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां यासिर अब्बासी। हेडलाइंस सां वठियूं। बुलेटिन जी शुरुआत में अहम ख़बर शामिल कंदासीं। वॾो वज़ीर मुराद अली शाह बोर मुतासिर इलाइक़नि जे दौरे ते मीरपुर माथेले पहुची वियो आहे। वॾे वज़ीर जे तर्जुमान जो चवणु आहे त वॾो वज़ीर अॼु घोटकी शिकारपुर कंदकोट कश्मीर ऐं जैकबाबाद जो दौरो कंदो। तर्जुमान मूजिबि वॾे वज़ीर दौरे दौरान ॿोॾि जी सूरतहाल जो जाइज़ो वठंदो। वॾे वज़ीर जे तर्जुमान चयो त मुराद अली शाह ॿोॾि मुतासिरनि सां मुलाक़ात करे मसइला ॿुधंदो। सूबाई वज़ीर नासिर शाह, जाम खान शोरो, मुकेश कुमार चावला ऐं ॿिया वॾे वज़ीर सां गॾु हूंदा। तव्हांखे आगाह कयूं पिया, वॾे वज़ीर मुराद अली शाह बोर मुतासिर इलाइक़नि जे दौरे ते मीरपुर माथेले पहुची वियो आहे। वॾे वज़ीर जे तर्जुमान जो चवणु आहे त वॾो वज़ीर अॼु घोटकी शिकारपुर कंदकोट कश्मीर ऐं जैकबाबाद जो दौरो कंदो। तर्जुमान मूजिबि वॾो वज़ीर दौरे दौरान ॿोॾि जी सूरतहाल जो जाइज़ो वठंदो। वॾे वज़ीर जे तर्जुमान चयो त मुराद अली शाह बोर मुतासिरनि सां मुलाक़ात करे मसइला ॿुधंदो। सूबाई वज़ीर नासिर शाह, जाम खान शोरो, मुकेश कुमार चावला ऐं ॿिया वॾे वज़ीर सां गॾु आहिनि। आगाह कयूं पिया तव्हांखे, वॾे वज़ीर मुराद अली शाह ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जे दौरे ते मीरपुर माथेले पहुची वियो आहे। वॾे वज़ीर जे तर्जुमान जो चवणु आहे त वॾो वज़ीर अॼु घोटकी शिकारपुर कंदकोट कश्मीर ऐं जैकबाबाद जे दौरो कंदो। तर्जुमान मूजिबि वॾो वज़ीर दौरे दौरान ॿोॾि जी सूरतहाल जो जाइज़ो वठंदो। वॾे वज़ीर जे तर्जुमान चयो त मुराद अली शाह ॿोॾि मुतासिरनि सां मुलाक़ात करे मसइला ॿुधंदो। सूबाई वज़ीर नासिर शाह, जाम खान शोरो, मुकेश कुमार चावला ऐं ॿिया वॾे वज़ीर सां गॾु आहिनि। वॾो वज़ीर मुराद अली शाह बोर मुतासिर इलाइक़नि जे दौरे ते मीरपुर माथेले पहुची वियो आहे। वॾे वज़ीर जे तर्जुमान जो चवणु आहे त वॾो वज़ीर अॼु घोटकी शिकारपुर कंदकोट कश्मीर ऐं जैकबाबाद जो दौरो कंदो। तर्जुमान मूजिबि वॾो वज़ीर दौरे दौरान ॿोॾि जी सूरतहाल जो जाइज़ो वठंदो। वॾे वज़ीर जे तर्जुमान चयो त मुराद अली शाह बोर मुतासिरनि सां मुलाक़ात करे मसइला ॿुधंदो। तफ़सील मालूम कंदासीं। अशरफ शाह बुखारी लाइन ते मौजूदु आहे। अशरफ, वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह मीरपुर माथेले पहुची वियो आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल यासिर, सिंधी वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह मीरपुर माथेले पहुची वियो आहे, जंहिं बाद जरवार तरफ़ रवानो थी वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह अॼु घोटकी कंदकोट कश्मीर जैकबाबाद ऐं शिकारपुर जो दौरो कंदो। वॾे वज़ीर जे तर्जुमान अब्दुल रशीद चन्ना मूजिबि वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ॿोॾि जी सूरतहाल जो जाइज़ो पिणु वठंदो ऐं वॾे वज़ीर सैलाब में मुतासिर थियल माण्हुनि सां साणनि मुलाक़ातूं कंदो ऐं उन्हनि जा मसाइल ॿुधंदो। वॾे वज़ीर सां सूबाई वज़ीर जाम शोरो, मुकेश कुमार चावला, नासिर शाह ऐं सेनेटर जाम माता साण आहिनि। ठीकु आहे अशरफ, महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।